नाज़रीन ख़बर शामिल कयूं पिया ठुल खां। ठुल में मरकज़ जे सॾ ते सिंध में ज़रई पाणी जी खोट ख़िलाफ़ जस्कम तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो। ठुल में जस्कम तरफ़ां ज़रई पाणी जी शिदत खोट ख़िलाफ़ शमन सुमरो, वसीम कुरैशी, कामरेड लियाकत सरकी, गुलमीर बुरड़ो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में जोंगल मोड़ खां प्रेस क्लब ठुल ताईं रैली कढी करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। उन मौक़े ते अॻुवाणनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत सिंध सां माटली मां वारो सलूक कयो थो वञे। सिंध खे पाणी न हुजण जे करे ज़मीनूं गैर आबाद आहिनि। सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी नथो ॾिनो वञे। पाणी न हुजण जे करे फसल सुकी ऐं सड़ी रहिया आहिनि। हिननि मुतालबो कयो त पाणी जा तरादू खोट ख़तम करे आबादगारनि खे पाणी ॾिनो वञे, जीअं आबादगार पंहिंजी ज़मीनूं आबाद करे सघनि ऐं आबादगारनि में वधंदड़ बेचैनी ख़तम थी सघे।